बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इश्यूज में इरफान अली की तरफा भली कार नाज़रीन तालीम खाते जो सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह वॾियूं दावो करे थो त उनजी कोशिशुनि सां सिंध अंदरि वॾे तादाद में बंदि स्कूल्स खोलाए विया आहिनि ऐं जिन स्कूल्स में सहूलियतूं न आहिनि उते सहूलियतूं पहुचाई वियूं आहिनि। पाण जे ख़ैरपुर ज़िले में सैयद सरदार शाह जी दावा जो केतिरो असरु थियो आहे उनजो जाइज़ो वठंदासीं। पखे जे लिहाज़ खां ख़ैरपुर मीर ज़िलो सिंध जो हिकु वॾो ज़िलो लिखियो वञे थो। ज़िले में इतला आहिनि त हिन वक़्तु बि जॾहिं सैयद सरदार शाह वॾियूं दावाऊं करे रहियो आहे त 100 खां वधीक स्कूल्स बंदि पियल आहिनि। गुज़िरियल साल वारनि बरसातुनि बहितर वधीक स्कूलनि खे बंदि करे छॾियो ऐं उहे स्कूल्स अञा ताईं पाणी बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि ऐं तालीम खाते जे कामोरनि खां एतिरो नथो पुॼे त उन्हनि स्कूल्स मां पाणी निकाल कराइनि। जॾहिं त वॾो तादाद अहिड़नि स्कूल्स जो आहे जिन जूं इमारतूं ज़बूर थी चुकियूं आहिनि ऐं कंहिं वक़्तु बि इन्हनि मासूम ॿारनि मथां किरी सघनि थियूं। जॾहिं त वॾे तादाद में स्कूल अहिड़ा बि आहिनि जिते फर्नीचर न आहे, वॉशरूम्स जी सहूलियत न आहे ऐं केतिरा स्कूल अञा ताईं उस्तादनि खां महरूम बणियल आहिनि। ग़रीबनि जा ॿार इन्हनि स्कूल्स में पढ़नि था। जेकॾहिं इन्हनि वज़ीरनि मुशरनि ऐं कामोरनि जा इन्हनि सियासी भोतारनि जा या सननि वाठनि जा ॿार इन्हनि स्कूल्स में पढ़नि हा त शायदि इन्हनि स्कूल्स जी हालत राति पेट विच में तब्दील थी वञे हा। पर अफ़सोस सां चवणो पए थो ग़रीबनि जा ॿार आहिनि उन्हनि ते कंहिंखे बि रहम नथो अचे। भले उन्हनि जी तालीम तबाह थिए उहे पाण ई तबाह थी वञनि। ॿिए पासे जेकॾहिं इन्हनि ग़रीबनि जो दर्द रखंदड़ का उस्ताद पंहिंजे लेखे स्कूल खोलाए थी त उनखे धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। ख़ैरपुर भरिसां नज़रपुर जे स्कूल जेको केतिरनि ई सालनि खां बंदि पियल हो, न्याणियुनि जो स्कूल आहे, उनखे उतां जी हेडमिस्ट्रेस खोलाए स्कूल में तालीम शुरू कई त हाणे उतां जा जेके बासर आहिनि उहे संदसि दुश्मन बणिजी विया आहिनि। आए ॾींहुं खेसि चिठियूं मोकिले तंग कंदा रहनि था, धमकियूं ॾींदा रहनि था। पहिरीं असांखे तफ़सीलुनि खां आगाह कंदो असांजो ख़ैरपुर जो रिपोर्टर शकील जामरी त सॼे ज़िले में तालीम जी छा सूरत हाल आहे। त अचो त ॿुधूं था शकील जामरी जी ॻाल्हि ॿोल। बिल्कुलु इरफान साहब, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़ैरपुर ज़िले में जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, ख़ासि करे तालीमी इदारनि जे हवाले सां, उहा सूरत हाल ख़ातिर ख़्वाह न आहे। ख़ैरपुर में जेको आहे हिन वक़्तु बि जेके तालीमी इदारा आहिनि, ख़ासि तौर ते जेके बुनियादी तालीमी इदारा आहिनि या जंहिंखे असां प्राइमरी स्कूल चऊं था, उन्हनि जी हालत तमामु घणी ख़राबु आहे। ॿाहिरि वारनि इलाइक़नि खे त तव्हां छॾियो, ख़ैरपुर शहर या शहर सां जेके मिलंदड़ जुलंदड़ आसपास वारा इलाइक़ा आहिनि, उते बि जेके तालीमी इदारा आहिनि उन्हनि जी हालत तमामु घणी ख़राबु आहे। हिन वक़्तु बि ख़ैरपुर ज़िले में सवें स्कूल अहिड़ा आहिनि जिन जूं या त बिल्डिंगूं मुकमिल तौर ते तबाह आहिनि, या ज़बून आहिनि, या ख़तरनाक बणिजी चुकियूं आहिनि, या उन्हनि में सहूलियतुनि जो जेको आहे मुकमिल तौर ते फ़ुक़दान आहे। ख़ासि तौर ते जेके न्याणियुनि जा तालीमी इदारा आहिनि उते तमामु घणा मसइला आहिनि। ॾिसो, जेके छोकिरा आहिनि बॉइज़ स्कूल आहिनि उते बि यकीनन को मिसाली सूरत हाल कोन्हे, पर जेके असांजूं न्याणियूं आहिनि, बहिराड़ी जूं न्याणियूं, उहे तमामु घणनि मसइलनि खे भोगे रहियूं आहिनि। उते जेको आहे न पीअण जो पाणी आहे, न वॉशरूम जी सहूलियत आहे, न फर्नीचर उते मौजूदु आहे, न वरी बिजली ऐं इन सां गॾोगॾु ॿियूं जेके सहूलियतूं आहिनि उहे बि न आहिनि। हाणे जॾहिं वॉशरूम न हूंदो, पीअण जो पाणी न हूंदो, तव्हां पाण तसवुरु करे सघो था त उते न्याणियूं वीचारियूं केॾांहुं वेंदियूं हूंदियूं। हिन वक़्तु बि केतिरा स्कूल अहिड़ा आहिनि जेके वॾेरनि जूं ओताकूं बणियल आहिनि, वॾेरनि भोतारनि जो उते माल ॿधल आहे। वॾेरनि भोतारनि या मक़ामी जेके बासर सियासी माण्हू आहिनि उन्हनि जा बोह उते पिया आहिनि। सो हिन वक़्तु बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़ैरपुर भरिसां ई हिकु स्कूल आहे, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ठारोला शारी, उनजी जेका स्कूल जी बिल्डिंग आहे उन ते बासर जो कब्ज़ो आहे। उहे जेके मक़ामी वीचारा सवें ॿार आहिनि उहे पट ते वेही तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि, या वरी कंहिं ॻोठाणे जी जेका ॾिनल ओताक या को शेल्टर या
मनो वग़ैरह टाइप आहे, त उते वीचारा परेशानी खे मुंहुं ॾेई तालीम हासिल करे रहिया आहिनि। इहे ई मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। खैरपुर भरिसां टंडो नज़र अली वारो इलाइक़ो आहे। हाणे उते जेको आहे, जेका हेड मिस्ट्रेस आहे, उनखे मुसलसल भते जूं पर्चियूं मिली रहियूं आहिनि। हाणे तव्हां इहो तसवुरु कयो त उन स्कूल सां गॾु ई उन इलाइक़े में ई केतिरा ई स्कूल अहिड़ा हुआ जेके बंदि कराए उते जानवर ॿधा विया आहिनि ऐं उते बुह पिया आहिनि, उते बासरनि जा जेको आहे कुकड़ ॿधा पिया आहिनि। त इन सॼे मामले ते असां जॾहिं नज़र दौड़ाईंदासीं त असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, सियासी भोतार आहिनि, उहे मुकमिल तौर ते ख़ामोश नज़र अचनि था, छाकाणि त हू नथा चाहिनि त को नियाणियूं तालीम हासिल करे को अॻिते वधनि या को जेको आहे ॿारहाड़ी वारनि इलाइक़नि में शऊर अचे। छाकाणि त जॾहिं ॿारहाड़ी वारनि इलाइक़नि में शऊर आयो त उन्हनि जो जेका सियासी बोतारप आहे, जेको उन्हनि जो वॾेरे वारो किरदारु आहे, उहो ख़तमु थी वेंदो। नालीन असांजो खैरपुर जो ज़िले रिपोर्टर शकील जामरी ज़िले में 100 खां वधीक स्कूल जेके बंदि पियल आहिनि उहे बि तबाही बाबति आगाह करे रहियो। असांजो रिपोर्टर कोशिशि कई त वधि खां वधि उन्हनि स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कजे। असांजे रिपोर्टर नज़रपुर स्कूल जी हेड मिस्ट्रेस सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जंहिंखे धमकियूं मिली रहियूं आहिनि। गॾोगॾु ॿिनि स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। गॾोगॾु तालीम खाते जे कामरनि खां बि मौक़ुफ़ मालूम कयो आहे। सभिनी हवाले सां छा चवणु आहे, अचो त ॿुधूं। मुस्तकिल कम करे रही आहियां। इन खां अॻु मां अलाहाबाद कटुआ जो क्लोज स्कूल ओपन करे आई आहियां, जेको हिन महिल बहितरीन तरीक़े सां हली रहियो। हिते मां एॾी तकलीफ़ुनि जे बावजूद न ॾिसो, मूंखे फर्नीचर आहे, अदड़ियूं 8 क्लास जूं वॾड़ियूं आहिनि, वॉशरूम जी सहूलियत न आहे, असां बिजली पखा न आहिनि, असांखे चौकीदार न आहिनि, असां सोलर हलाए सघूं, असांजा ऑफिसर एसिन में विया आहिनि, असां कोई पखो बि नथा हलाए सघूं, छो त चौकीदार न आहे। राति जी देखभाल केरु कंदो? 2 दफ़ा 3 मुंहिंजी गिरियूं कटे मूंखे पाण खां ॾेई विया। पाजी बाबा जिन शरारत कई, अल्लाह रहम कंदो। पर हाणे फरवरी मंथ अहिड़ो गुज़रियो आहे, मूंखे 3 पर्चियूं लगातार आयूं आहिनि। 2 पर्चियुनि में मूंखां पैसनि जी डिमांड कई वई। 3 पर्ची में चयो, मैडम तव्हां असांजे खत खे अहमियत नथा ॾियो, असांखे पेमेंट नथा ॾियो, तव्हां वञो था अचो था, असांखे सॼी ख़बर आहे, रक्षा ते वेंदा, सुभाणे कुझु बि थींदो, असां ज़िम्मेदार न आहियूं। तव्हांजी महिरबानी थींदी। असांजी मैडम खे धमकियूं न ॾिनियूं वञनि ऐं असांजो स्कूल न बंदि करायो वञे, असांखे टीचरूं ॾिनियूं वञनि, असांखे फर्नीचर ॾिनो वञे ऐं असांजे स्कूल में सिक्योरिटी रखी वञे ऐं असांखे पटेवाल ॾिना वञनि, चौकीदार ॾिना वञनि, त जीअं असांखे कोई धमकाए न सघे। असांजे स्कूल खे बंदि कराइण जूं साज़िशूं थियण वञनि थियूं, असांखे धमकाइण जी साज़िशूं थियनि थियूं। प्लीज़ असांजे स्कूल खे बंदि न करायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं उस्ताद आबिद रज़ा चन्ना, GPPS ठारो खान शहरी तालका खैरपुर। ये स्कूल शहर सिटी में आहे, बिल्कुलु शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे बैक साइड खां आहे। इन स्कूल ते हालिया बारिश खां वठी ॻोठाणे बास जो वॾो असराइती माण्हू आहे, उनजो कब्ज़ो आहे ऐं उहो ख़ाली नथो करे। मूं इन जे लाइ सभ खां पहिरियां TO साहिब खे इतलाह ॾिनो ऐं रिटन में मूं एप्लीकेशन ॾिनी, उनखां पोइ DO खे ॾिनी, उनखां पोइ मूं डायरेक्टर सखर खे ॾिनी, उनखां पोइ मूं DC खे एप्लीकेशन ॾिनी। कुझु बि नथो थिए, कंहिंजे का हुन ते जीअं चवंदा आहिनि सिंधीअ में त जूअं बि नथी चुरे। ऐं पंहिंजनि बाला ऑफिसरनि खां ऐं सिंध एजुकेशन वारनि खां पुरज़ोर एहतजाज ऐं मुतालबो थो करियां त मूंखे पंहिंजो स्कूल फौरी ख़ाली कराए ॾिनो वञे। जीअं त हिन स्कूल में तक़रीबन 100 खां 150 एनरोलमेंट आहे ऐं 1 टीचर आहियां। बदकिस्मती इहा आहे असांजे तइलीम जी, जो जिते उस्ताद बि आहे, ॿार बि आहिनि, उते बिल्डिंग कान्हे का, उस्ताद कान्हे को, ऐं जिते वरी बिल्डिंग बि आहे, ॿार कान्हनि के, उते 5-5, 10-10, 15-15 टीचर मुक़ररु कया विया आहिनि। ऐं अहिड़नि ऑफिसरनि जे ख़िलाफ़ पुरज़ोर एहतजाज बि कयो आहे। उन्हनि TO साहिब बि आयो, उहो बि धाणो हणी ते वेठो, कलाक ॾेढ वेठा रहियासीं, पर कंहिं बि ॻोठाणे कंहिं बि बाला ऑफिसर न राब्तो कयो आहे, न को ईअं पुछण लाइ तयारु आहे त यार इन स्कूल सां हिन उस्ताद सां मसइलो छा आहे, उहो बि को पुछण लाइ असां तयारु न आहे। इन जे लाइ आउं पुरज़ोर एहतजाज कयां थो, पुरज़ोर अपील कयां थो त मुंहिंजे हिन स्कूल जो जल्द खां जल्द मसइलो हल कयो वञे, त आउं संदन महिरबानी रहंदुसि। ये तो हीरन ने कहो उनका पूरे का सब खैरपुर जा तकरीबन 1200 स्कूल से के फिर का सो उनते असर पे हुआ जब 300 करने के लिए कमी डैमेज है। बाकी 900 स्कूल लगे उनके कभी प्रतिक्रिया कभी दर पटिया कभी वॉशरूम खत्म किया सभी रिपोर्ट जो है एजुकेशन वर्क से लिखी है मोकली है।
नवीन असां खैरपुर ज़िले में 100 खां वधीक जेके स्कूल्स बंदि कयल आहिनि उन जो तव्हां जाइज़ो पेश करे रहियासीं। असां उमेद कयूं था त तालीम खाते जो सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह जेको तमामु वॾियूं दावाऊं करे रहियो आहे उहो ज़रूरु नोटिस वठंदो ऐं जेके बि बंदि कयल स्कूल्स आहिनि उन्हनि जा मसइला हल कराए फौरी तौर इन्हनि स्कूल्स खे खोलाए वेंदो त जीअं इन्हनि ग़रीबनि जे ॿारनि जी तालीम शुरू थी सघे। हिते वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां काज़ी में तालके में तालीम जे हवाले सां छा सूरत हाल आहे उन जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इशूज़।